बोडी सटल सिंध में वबाई बीमारियुनि विघे माण्हू मरण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। डेंगी, गैस्ट्रो ऐं मलेरिया विघे अॼु वधीक 18 ॼणा हयातियूं विञाए वेठा। एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि ठारू शाह में गैस्ट्रो विघे पीरसन ऐं नौजवान फोत थी विया। भानसदाबाद जे रिलीफ कैंप में नई ॼावल ॿारड़ी मलेरिया विघे दम ॾेई छॾियो। ख़ैरपुर नाथन शाह में गैस्ट्रो विघे 4 ॼणा फोत थी विया। फोतिन में ज़ादी खोसो, इमामदीन चांडियो, ॿारड़ो नवीद मल्हा ऐं थञ पियाक ॿारड़ी ज़ैनब शामिल आहिनि। मेहर वेझो रोड ते वेठल ॿोॾ मुतासिर ख़ानदान जे 2 सालनि जी ॿारड़ी समीना गैस्ट्रो विघे फोत थी वई। गुलशन हदीद में डेंगी विघे लेडी टीचर हबीबा मेमण बि दम ॾिनो। मुबारकपुर में 5 ॿारनि जी माउ अमीनत ख़ातून मलेरिया विघे फोत थी वई। ठुलिज ॻोठ ख़ान मोहम्मद पहोड़ में ॿारड़ो राशिद समे जो मलेरिया विघे दम ॾिनो। दोदापुर वेझो 2 सालनि जी ॿारड़ी नवीदा मलेरिया सबबि लाॾाणो करे वई। पीर ॻोठ जो नौजवान अब्दुल रहीम मंगणे जो निमोनिया विघे फोत थी वियो। डीए में 1 साल जी ॿारड़ी शाज़िया जमाली गैस्ट्रो विघे दम ॾिनो। कुबो सईद ख़ान जे ॻोठ संजर ख़ान जमाली जे रहवासी पोहियत अब्दुल अज़ीज़ मक्सी जी 2 सालनि जी न्याणी महक मलेरिया ऐं गैस्ट्रो सबबि फोत थी वई। पंगरियो जे वार्ड नंबर 3 जी रहवासण 65 वरियनि जी मिसमात सिमी लगारी गैस्ट्रो विघे फोत थी वई।